कंडियारो में पुलिस कार्रवाई कंदे चोरी ऐं फुर थियल 6 मोटरसाइकिलूं हथ करण जी दावा कई आहे। उन मौके ते डीएसपी कंडियारो अब्दुल मजीद आराई एसएचओ कंडियारो असद नबी कच्ची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त एसएसपी नौशेरो फिरोज़ जी हिदायतुनि ते ॾुआरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि। हथ आयल मोटरसाइकिलूं असल मालिकनि हवाले कयूं वेंदियूं। सखर में ग्लोबल चौक वेझो पीरसन शख्स जो लाश हथ इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पोती जी सुञाणप आदमशाह कॉलोनी वासी नूर मोहम्मद जे नाले सां थी। पुलिस मूजिबि वारसनि जी ॻोल्हा जारी आहे। कटो में मेन कराची बाईपास ते मकली सोसाइटी फेज़ 3 जे रहवासियुनि पारां बिजली जी गैर क़ानूनी बंदिश ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हयो वियो, जंहिं सबबि कराची ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। उन मौके ते एहतजाज कंदड़नि चयो त वापडा इंतज़ामिया फॉल्ट जो जवाज़ ॼाणा हिकु हफ़्ते खां बिजली बंदि करे छॾी आहे। वापडा अमलदार बिजली ठाहिण लाइ तयारु न आहिनि। मजबूर थी करे रोडनि ते निकिता आहियूं। उन्हनि हेस्को चीफ खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इलाइक़े जी बिजली फौरी बहाल कराई वञे। मीरपुर बठोरो लॻ ॻोठ बावल ज़ोर में ज़ोर बिरादरी जी ॿिनि धुरनि में जहिड़ो थी पियो। नतीजे में हिकु धुर जी 2 औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में अमीन ज़ोर, रहीम ज़ोर ऐं मसमात सकीना ज़ोर समेत ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल बाद सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो। उन मौके ते रमज़ान ज़ोर चयो त संदसि सर्वे थियल ज़मीन जे सौदे जी बक़ाया रक़म घुरण तां ॿी धुर जे माण्हुनि हमलो करे असांखे ज़ख़्मी करे छॾियो आहे। उन्हनि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। मोरो में 3 ॾींहं अॻु पुलिस पारां आलमाणी मोहल्ला वासी रज़ा मोहम्मद आलमाणी खे खंभे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ संदसि वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते मसमात फातिमा, मसमात करामत ऐं ॿियनि चयो त रज़ा मोहम्मद खे पुलिस 3 ॾींहं अॻु घर मां खंभे गुम करे छॾियो आहे। घर में पयल सोना ज़ेवर, रोक रक़म ऐं ॿियो सामान पुलिस साण खणी वई आहे। उन्हनि पुलिस इख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त नौजवान पुट खे आज़ादु करे मामले जो नोटिस वरितो वञे।